नाज़िन हेडलाइंस हमारी ॾिठियूं से अहम ख़बर शेयर करें। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे 3 ॾींहनि जे दौरे ते सऊदी अरब रवानो थींदो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं काबीना जा सीनियर मेंबर भी वज़ीर आज़म सां गॾु हूंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ रियाज़ में फ्यूचर इन्वेस्टमेंट इनिशिएटिव जे नए इजलास में भी शिरकत कंदो। इजलास में आलमी अॻवाननि, सीड़पकार ऐं पॉलिसी साज़ शरीक थींदा। इजलास में जिद्दत, पायदारी, मुआशी शमूलियत में जियोपॉलिटिकल चैलेंजिस ते गौर थींदो। वज़ीर आज़म दौरे दौरान वापार, सीड़पकारी, तवानाई ऐं इफ़रादी क़ुव्वत जे शोबनि में सहकार ते ॻाल्हि ॿोल कंदो। जॾहिं त वज़ीर आज़म ॿियनि आलमी अॻवाननि ऐं तंज़ीमनि जे सरबराहनि सां बि मुलाक़ातूं कंदो। परॾेही खाते जे तर्जुमान मूजिबि मुलाक़ात में इलाक़ाई ऐं आलमी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि थींदी। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर करें। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु 3 ॾींहनि जे दौरे ते सऊदी अरब रवानो थींदो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं काबीना जा सीनियर मेंबर वज़ीर आज़म सां मौजूदु हूंदा।